तूं पहुची वई खेर जी बाबा झंडू खान छॾी छा ड्राइवर अचीस पंहिंजो हाँ बाबा बस झंडू खान रोज़ वेंदा विड़ियो बीठो आहे चऊं त पाणी किथे पींदा किथे चांहि पींदा चईं बसि तूं बुखियो आहे तूं चिकन खाने मां तोखे छॾे हिन पंहिंजो ड्राइवर अची वियुसि न उहा इलेक्शन जो माहौल आहे उन में हाली कंहिंसां बि नाराज़गी न कयो साफ़ ही बीठा रहंदा सदके अचनि न बाबा सदके अचनि उनजो त इंतज़ारु आहे मूंखे साफ़ ई अचनि वालेकुम सलाम वियो बाबा वियो बजण आया छा बाबा ख़ुशि आहियो ख़ैर तबियत ठीकु आहे छो बाबा ॿिया काॾे आहे साईं सभिनी खे दावत हुई साईं फेज़ में दावत हुई सभिनी खे साईं अच्छा उन लाइ असांखे साईं उन वञिणो आहे भई तव्हांजो हुकुम हुयो साईं असां कोई टाइम कई तव्हां असांखे उन वञिणो आहे साईं हुकुम कयो बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो तव्हांखे असां अॼु दावत इनवाइट कयो आहे इन जे करे ख़ासि त तव्हां महिरबानी करे असांखे सपोर्ट कयो जी साईं अख़बारनि में रेडियनि में टीवियुनि में असली पोस्टरनि में कोचनि में जिथे किथे चीगम खान जो नालो हुजे साईं इंशाअल्लाह ईअं थींदो साईं मां उथियो आहियां इलेक्शन में मां तव्हांखे सपोर्ट खपे तव्हांजी सपोर्ट मां कंदुसि माली हर शइ तव्हांजी मां सपोर्ट कंदुमि ठीकु आहे तव्हां मुंहिंजा फोटू बोटूं ख़बरूं हेॾो होॾो चीगम खान खे ईअं मशहूरु कयो जीअं हर हिकु माण्हू जे वात में छड़ो चीगम ई चीगम हुजे बाबा सरदार खान जो मतिलबु इहो आहे त जेको आहे सो हर पेपर ते हर अख़बार में सरदार साहब जो फोटो हुजे जी जी सरदार चीगम खान जा चर्चा हुजनि इंशाअल्लाह माना काई बि पेपर ख़ाली न हुजे तस्वीर तव्हां कढो हा बाबा तस्वीरां कढो हा साईं तस्वीरां त कढो न साईं साईं थोरो मंसूर छा आहे बाबा असांजो मंशूर आहे ॾिसो माण्हू था चवनि अधो लटो ठीकु आहे ऐं खाधो इन टिनि शयुनि जी माण्हुनि खे ज़रूरत आहे असां घणो कुझु जेकॾहिं माण्हू खे नथा ॾेई सघूं त असां घटि में घटि माण्हुनि जो पेट त भरियूं ऐं तव्हां अवाम जे लाइ छा छा सोचियो आहे उन जे लाइ छा छा करणु था चाहियो बाबा ॾिसो न अवाम शुरू खां वठी हिन वक़्तु ताईं ॾटनि ऐं आसरनि ते पियो गुज़ारो करे इलेक्शन खटिया वज़ीर थिया पहिरियों तव्हांखे ॻोठ में सॼा पोल तारा नयूं ठाहियूं उन खां पोइ तव्हां अचो ड्रेनेज सिस्टम सफ़ा तबाह थियल आहे त घर घर में नालियूं गंद पाणी ढेर बदबू बीमारियूं उरड़ियूं दस्त उल्टियूं इहे केॾियूं बीमारियूं फैलिजी वियूं साईं इलेक्शन जो महिल थींदो आहे त इहो हर कोई सुवाल करे वेंदो आहे हर को इहे तकलीफ़ चवंदो आहे पर उहो कंदो कोन आहे तव्हां असां उहो कहिड़ी सम्झ रही हा कम वारी ॻाल्हि कई थी तूं बाबा ॾिसो न हर को करे वेंदो आहे मूंखे तव्हां ॾिसो मुंहिंजो तव्हां कैरियर ॾिसो मूंखे बुख आहे अलाह जी महिरबानी आहे ज़मीन आहे कारोबार फैक्ट्रियूं प्लेट प्लाट हर शइ आहे मां छो इलेक्शन में उथां साईं असांजो चवणु मक़सदु इहो आहे त जेको बि इलेक्शन में उथंदो आहे उहो लटो ॾींदो आहे दिलासो ॾींदो आहे ग़रीब खे अवाम खे ॻोठनि जे हिसाब सां हर को कंदो आहे पोइ जंहिं महिल उहो अलाह साईं हुनखे चाढ़ंदो आहे त पोइ वरी पोयां पहिरियों कंदो आहे पोइ वधो फ़ोनियूं कंदा पोइ चवंदो आहे साहिबु लंडन वियो आहे तव्हांजो छा बाबा ॾिसो हाणे इन जे लाइ तव्हांखे सुभाणे अवाम तव्हांजे कॾहिं न हुजे न साईं वरी असां जीअं तव्हांखे इज़त करे कोई मुल्क तव्हांखे ॾिए थो तव्हांखे उथाए थो जीअं तव्हां सुभाणे तव्हां नालो रोशन हुजे असांजो चवणु मक़सदु इहो आहे साईं पाण ॻाल्हि ॿुधो न ॾिसो तव्हांखे हिन वक़्तु यकीन खां सवाइ कुझु बि न आहे सही ॻाल्हि आहे ठीकु आहे मां तव्हांखे सिर्फ़ु यकीन ई ॾियारे सघां थो इलेक्शनूं त पंहिंजूं ईंदियूं रहंदियूं आहिनि न हाणे जेके गुज़िरियल मिनिस्टर आहिनि MLA MP आहिनि तव्हांखां वोट वठी आया पर हिन महिल ताईं न आहिनि आया सही ॻाल्हि ठीकु आहे हाणे तव्हांजे ज़हन में छा आहे तव्हां हुनखे वोट कंदव न कंदव न बिल्कुलु ज़ाहिर आहे जेकॾहिं मां तव्हां सां कूड़ ॻाल्हाए वेंदुमि मां वोट वठी करे ऐवान में पहुचंदुसि ऐं तव्हां ॾे वरी वोट ई कोन ईंदुसि त तव्हां ॿीहर मूंखे वोट ई न कंदव न इहा ई ॻाल्हि आहे इहा ई शइ तव्हांखे हिन वक़्तु मूं ते एतबार करिणो पवंदो यकीन करिणो पवंदो तव्हांखे इहा ई रिक्वेस्ट आहे त बसि तव्हांजी असांखे इहा सपोर्ट खपे सरदार चीगम खान माना हर पेपर ते अख़बार में इंटरनेट ते माना जाॾे काॾे सरदार चीगम खान जो चर्चो हुजे तव्हांखे इन छा लाइ तकलीफ़ ॾिनी ॿियो को सुवाल तव्हांजे ज़हन में आहे त बाबा मां तव्हांखे ॿुधाइण लाइ तयारु आहियां बाबा तव्हां हाणे उस्ताद फेज़ में मुंहिंजी मीटिंग अटेंड ठीकु आहे बाबा मिड़ेई वंडे विराए खणिजो बाबा सभई वग़ैरह माना आहिनि पोइ बि लिफ़ाफ़े में पैसा ॾियणो बाबा लिफ़ाफ़ो घणा त वठी वठंदा आहिनि लिफ़ाफ़ो ओड़ी ताक़त रखे उहो बि वीचारा असांजो लिफ़ाफ़ो ख़ाली थी वियो ॻाल्हि आहे सॼी साईं अरे तोखे तोखे सदाईं खीचो